मुल्क में वधंदड़ महांगाई टाली वासियुनि खां ईद जूं ख़ुशियूं बि खसे वरितियूं। रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि जा अघु वधी वञण करे पोरियो तबिको सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहे। इन हवाले सां रहवासियुनि अरशद गिशकोरी, इब्राहिम पठान, असलम गिशकोरी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ईद अचे पई पर महंगाई जेका तमामु वधीक आहे ऐं महंगाई जे करे असां ग़रीब माण्हू जेके ईद जी ख़रीदारी बि न करे सघिया। 800 रुपया असांजी तारीख़ आहे, 70 रुपया किलो अटो थी वियो आहे, 110 रुपया किलो खंड थी वई आहे। असीं ईद जी छा ख़रीदारी करूं? ईद जा ॾाढा अठ रहिया आहिनि हिते। जरा मिसकिन ग़रीब माण्हू अटे जे लाचार लाइ तमाम परेशान आहिनि। हुकूमत को मेहरबानी करके गुजारिश है हमारी, मेहरबानी करके महंगाई कम की जाए। 60 रुपये 65 रुपये किलो आटा कर दिया है। भला हिते ॾाढी महांगाई आहे। असां मज़दूर माण्हू आहियूं, सुबुह खां हिते वेठा आहियूं, 11 थी विया आहिनि, अञा रुपयो हिकिड़ो असां कमायो कोन्हे। जातू मिल ईद सा रोई वरती सूमरा वही वेचारन विसरी खुशी ऐं ख़रीद सिकण कया शहीद मारू मुल्क मलीर। या ग़रीब माण्हू वीचारो केॾांहुं वञे। ईद खे बाक़ी हफ़्तो अची रहियो आहे। तव्हां ईद लॻी पई, असां वटि कपिड़ो पाइण लाइ कोन्हे। असीं रक्षन वारा केॾांहुं वञूं? बाबा गवर्नमेंट खे असांजो मुतालबो आहे त असांखे कुझु रिलीफ ॾिनो वञे। अमीर तरीन माण्हू आहे हू अज़ीम रोज़ बसर चढ़ियो वञे, असीं जेके मिसकिन माण्हू हेठि खां हेठि पिया वञूं। महंगाई एतिरी आहे जो को ग़रीब लटो नथो वठी सघे। कैमरा टीम सां गॾु एजाज़ खान गिशकोरी, सिंध टीवी न्यूज़, टाली।